अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम जी गाल में मां आहियां जी मेज़बान सबीन मेमण। नाज़रीन, सिंध जी राजधानी कराची जंहिंखे मईशत जो हब बि सॾियो वञे थो, रोशनियुनि जो ही शहर कराची केतिरे वक़्त खां दहशतगर्दी जी ऊंदहि में ॿुॾल आहे ऐं दहशतगर्दनि जे निशाने ते आहे। कराची में केतिरे वक़्त खां टारगेट किलिंग, बत्ताखोरी ऐं बम धमाकनि ज़रिए दहशतगर्दनि जूं कार्रवायूं थी रहियूं आहिनि। ताज़ो कराची एयरपोर्ट जे पुराणे हज टर्मिनल ते 10 खां वधीक दहशतगर्दनि हमलो करे कराची में ख़ौफ़ जी लहर खे अञा तेज़ करे छॾियो आहे ऐं गॾोगॾु वफ़ाक़ी सरकार, सिंध सरकार ऐं इंटेलिजेंस इदारनि खे इहो पैगाम पिणु ॾिनो आहे त दहशतगर्द जॾहिं चाहिनि जिथे चाहिनि कार्रवाई करे सघनि था। अॼोके प्रोग्राम में इन मौज़ू ते ॻाल्हाईंदासीं। असां फ़ोन ते बि कुझु महिमाननि खे वठंदासीं। असां स्टूडियो में महिमान आहिनि जमात इस्लामी पाकिस्तान जा मरकज़ी नायब अमीर असदुल्ला भुट्टो साहब। वरी महिरबानी भुट्टो साहब, मां प्रोग्राम में आहियां। भुट्टो साहब, कराची केतिरे वक़्त खां दहशतगर्दनि जे निशाने ते आहे, मुख़्तलिफ़ वक़्तनि ते दहशतगर्द इन ते कार्रवायूं कंदा रहनि था। इन बावजूद त कराची में हिन वक़्तु हाई अलर्ट लॻो पियो आहे। पुलिस ऐं रेंजर्स कराची में दहशतगर्दनि ख़िलाफ़, टारगेट किलर्स ख़िलाफ़ हिकिड़ो ऑपरेशन पिणु टारगेटेड ऑपरेशन पिणु करे रही आहे। उन बावजूद दहशतगर्द कराची जे एॾे सेंसिटिव इलाइक़े में दाख़िल थी वञनि था, एयरपोर्ट जहिड़े इलाइक़े में दाख़िल थी वञनि था ऐं उते वञी करे अंधाधुंध फायरिंग कनि था, ख़ौफ़ हरास फैलाइनि था। बिस्मिल्लाह रहमान रहीम। अवां जी बि महिरबानी ऐं सिंध टीवी जी बि महिरबानी जो मूंखे पंहिंजे ख़्यालात जे इज़हार जो मौक़ो ॾिनो अथव। ॻाल्हि इहा आहे त इहा वाक़िअतनि जीअं तव्हां ॻाल्हि कई आहे त इहो हमिलो जेको आहे इहो सिक्योरिटी इदारनि जे लाइ ऐं असांजी जेका ख़ुदि पाकिस्तान जे अंदरि जेको असां इंटेलिजेंस जो निज़ाम आहे ऐं असां वटि जेके सिक्योरिटी जे लाइ ॻाल्हियूं थींदियूं उन जे लाइ वॾो चैलेंज आहे जो इन नमूने सां हेॾे वॾे एयरपोर्ट ते पहुची विया, अंदरि दाख़िल थी विया ऐं उन्हनि अंदरि वञी कार्रवाई बि कई आहे। सो मुंहिंजे ख़्याल में इहो जेको आहे पाकिस्तान जी हुकूमत जे लाइ, सिंध हुकूमत जे लाइ ऐं एजेंसियुनि जे लाइ ऐं पाकिस्तान जे जेके ज़िम्मेदार आहिनि मुख़्तलिफ़ कानून नाफ़िज़ करण वारा इदारा, उन सभिनी जे लाइ इहो हिकिड़ो वॾो चैलेंज आहे। ॿी ॻाल्हि जेका आहे उहा इहा आहे त हिन जेको हमिलो हीउ थियो आहे इन इहा ॻाल्हि बि साबित कई आहे त दहशतगर्द जेके आहिनि हिन सॼी कराची में ऑपरेशन थींदी रही, तक़रीबन 2 महीना खां 3 महीना थी विया आहिनि त असां रोज़ु ॿुधंदा आहियूं त हेतिरा दहशतगर्द गिरफ़्तार थिया, हेतिरा फलाणा थिया, हेतिरा हे थिया। उन जे बावजूदि जेको आहे उहो सभु कुझु थी वियो आहे। सो इन करे मां सम्झां थो त इहो हुकूमत जी नाअहलीअ जी हिकिड़ी निशानी बि आहे ऐं एजेंसियुनि जी नाअहली जी बि निशानी आहे, नाकामी जी निशानी आहे। ॿिए तरफ़ जेके अहलकार शहीद थिया आहिनि असां उन सां हमदर्दी बि कयूं था, उनजे दुआगो आहियूं त अलाह साईं उनखे जन्नत में जाइ अता फ़रमाए ऐं ॿिया बि जेके हिन में आहिनि ऐं मां इन जी मज़म्मत बि कंदुसि, चाहे उहो कंहिं जे तरफ़ां बि थियो आहे, जीअं बि थियो आहे। पर असांखे पाकिस्तान अज़ीज़ आहे, पाकिस्तान जा इदारा अज़ीज़ आहिनि, अवाम ऐं अवाम जी जेका ज़िंदगी आहे उनजी सिक्योरिटी आहे। कराची में केतिरे वक़्त खां दहशतगर्दनि ख़िलाफ़ टारगेटेड ऑपरेशन थी रहियो आहे, जॾहिं त सिंध सरकार जो ऐं पुलिस ऐं रेंजर्स जो इहो चवणु आहे, कानून लागू कंदड़ इदारनि जो चवणु आहे त जॻह जॻह चेकिंग जो अमल सख़्तु आहे। उनजे बावजूदि कराची जी मसरूफ़ शाहरान ते जॾहिं चाहे जिथे चाहे दहशतगर्द पंहिंजूं कार्रवायूं कनि था, बमनि बारूदनि सां भरियल गाॾियूं जेके आहिनि से टकराए था छॾनि, उहे गाॾियूं जेके आहिनि से मिलनि थियूं। छा असां वटि जेको हिन वक़्तु चेकिंग जो निज़ाम आहे या सिस्टम आहे उहो एॾो नाकारा बणियल आहे या सिक्योरिटी लैप्स एॾो वॾो थियो आहे? मुंहिंजे ख़्याल में हीउ जेको आहे इहो बज़ाते ख़ुदि वॾो सुवालु आहे ऐं मां बि इन ॻाल्हि जो मुतालबो कंदुमि त हुकूमत जेका आहे इन ते पूरी तफ़सीलात क़ौम खे ॿुधाए आगाह करे त इन जा असल कारण छा आहिनि। छाकाणि त असांजी बजट जो वॾो हिसो अॼुकल्ह इन दहशतगर्दीअ जे ख़िलाफ़ु जंग ते ख़र्च थी रहियो आहे ऐं असांजे पघर पोरे जो पैसो जेको आहे ओॾे थो वञे। माण्हू जेके आहिनि महांगाई बेरोज़गारी इन करे आहे त टैक्स वधंदी थी वञे पई ऐं इन करे असांजो हक़ु आहे त असांखे इहा ॻाल्हि ॿुधाई वञे। पर मां हिते हिकिड़ी ॻाल्हि जी ज़रूरु निशानदेही कंदुमि, उहा इहा आहे त इन खां अॻु में बि जेको हिते जेको फ़ौज जे हेडक्वाटर ते हमिलो थियो हुयो उन मां बि इन्हनि सबक़ु कोन सिखियो जो वरी ॿीहर असांजे मथां हमिलो थियो आहे। पोइ इन करे इहा ॻाल्हि वाक़िअतनि सही आहे त हुकूमत खे इन सिलसिले में जवाबदेही करणु खपे ऐं सिंध हुकूमत जेका आहे टारगेटेड ऑपरेशन जे नाले सां हेॾो वॾो ख़र्च बि थी रहियो आहे, उन में को फ़ाइदो कोन्हे। भुट्टो साहब, वॾो ख़र्च बि थी रहियो आहे, रेंजर्स केतिरे वक़्त खां जेको आहे सिंध सूबे में तैनात आहे, पर इहे बि इतला आहिनि त वज़ारत दाख़िला तरफ़ां ख़त लिखी करे आगाह कयो वियो हो त हमले थियण जूं जेके आहिनि से इन तरह जूं ॻाल्हियूं ॿुधायूं वियूं त हमिलो थी सघे थो कराची जहिड़े शहर में या जेके बि हसास इलाइक़ा आहिनि, हसास जेके सिक्योरिटी इदारा आहिनि मुख़्तलिफ़ जायुनि ते निशानो बणाए सघनि था दहशतगर्द कार्रवाइनि ज़रिए। उन जे बावजूदि छो सिंध सरकार जेको आहे सो एॾी लापरवाही जो मुज़ाहिरो कयो? जेकॾहिं असां कुझु वक़्तु पोइ ते वञूं त मुख़्तलिफ़ वक़्तनि ते असांखे सिंध सरकार जे तरफ़ां इन तरह जी लापरवाही ॾिसण में ईंदी रही आहे। जॾहिं कराची ब्लॉक थी थो वञे, कराची बंदि थी थो वञे, पर सिंध सरकार जी रिट असांखे किथे बि नथी नज़र अचे। कानून लागू कंदड़ इदारा जेके आहिनि से पंहिंजो किरदारु किथे बि अदा नथा कनि। इहा ॻाल्हि तव्हांजी सही आहे। असल में सबबु जेके हिते सिंध हुकूमत जेका आहे उनजो सभ खां वॾी फ़िक्र उनखे पंहिंजे कुर्सीअ जी आहे। इहा कुर्सी असांखे मिले
ऐं कुर्सीअ ते वेठा हुजूं। ॿी ॻाल्हि इहा आहे त उन्हनि वटि को एजेंडा न आहे, को उन वटि विल पावर कोन्हे। गुज़िरियल 5 साल बि हुननि हुकूमत कई त हिते नौकिरियूं विकिरो थींदियूं रहियूं ऐं हिते जेके दहशतगर्दी जा वाक़िया थींदा रहिया। ॿिए तरफ़ जेको करप्शन आहे इन असांजे मुल्क खे खाई वई आहे ऐं इन करप्शन जे करे ई जेको सॼा कम जेके नथा थियनि पिया उनजो बुनियादी सबबु जेको आहे उहो करप्शन आहे। ऐं करप्शन हमेशह हुकूमत रोकींदी आहे। हमेशह हुकुमरान टोलो जेकॾहिं रिश्वत वठणु छॾे ॾिए त पोइ हेठि जेको आहे सिपाही बि न वठंदो त पटियालो बि न वठंदो। भुट्टो साहब, छो सिंध सरकार इन में पंहिंजो को मुस्बत रोल अदा नथी करे? छा विल कोन्हे हुकूमत वटि या वसीला कोन्हनि? जॾहिं त वफ़ाक़ी हुकूमत पिणु इन ॻाल्हि जी यकीन दहानी कराईंदी रही आहे त दहशतगर्दनि ख़िलाफ़ टारगेटेड ऑपरेशन में वफ़ाक़ी हुकूमत पिणु सिंध सरकार सां गॾु आहे। जेका बि मदद या जेके बि फंड या जेका बि जंहिं बि शइ जी ज़रूरत थींदी वफ़ाक़ी सरकार हर ताउन जी यकीन दहानी कराई। उनजे बावजूदि दहशतगर्दी जो राज लॻो पियो आहे, शहरनि में दहशतगर्द पिया घुमनि त बहिराणनि वरी धाड़ेलनि खे ईअं आज़ादु छॾियो वियो आहे। इन करे मां तव्हांखे अर्ज़ु कयो न त ॻाल्हि इहा आहे त हू पाण इन करप्शन में मुलविस आहिनि। हिते जेको बहिराणीअ में जेका अगवा थी थिए या जेके हुते बदमनी ऐं फुरातूं थियनि पियूं उन में ख़ुदि जेको आहे पीपल्स पार्टी जे ऐं ॿियनि हुकुमरान टोलनि जे माण्हुनि जो हिसो आहे। तव्हां पोयनि ॾींहंनि हिकिड़ो अजीब वाक़ियो थियो त साईं काइम अली शाह साहिबु सखर में हिकिड़ी प्रेस कॉन्फ्रेंस पियो करे। उन में इहा ॻाल्हि चयईं त बाबा हे जेको अमन अमान क़ाइमु थियणु खपे ऐं हुते पुलिस ऑफिसरनि खे चयईं त आला पुलिस अफ़सर हुते वेठा उनखे चयईं त बाबा तव्हां जेको आहे हिन में कंहिंसां बि रिआयत न कयो। त हुननि चयो साईं तव्हांजा त पीपल्स पार्टी जा माण्हू अची असांखे जेके आहिनि ॾोहारी छॾाए था वञनि पिया ऐं इहा ॻाल्हि ख़ुदि टीवी ते टेलीकास्ट बि थी आहे। तंहिंजी माना त इहे जेके सभु शयूं आहिनि इन्हनि सभिनी शयुनि में हुकूमत पाण मुलविस आहे ऐं हुकूमत जी नाहली आई आहे। पर हाणे असांजी हिकिड़ी मजबूरी इहा थी पई आहे त जिन खे वोट मिलनि था या जेके वोटनि ते वोटनि ते धाड़ो हणी ऐं अवाम खे यरगमाल बणाए अरे हुकूमत में वञी पुॼनि था त पोइ पंहिंजे पैसा जे कढे था वञनि घुमनि पिया अवाम जे लाइ कुझु नथा कनि। राजा ख़लीक अंसारी असां सां लाइन ते आहे, इन हवाले सां उन्हनि खां बि ॻाल्हि ॿोल कंदासीं। ख़लीक साहब, कराची में दहशतगर्दनि जो हिकिड़ो वॾो हमिलो थियो आहे, तव्हां कीअं था ॾिसो दहशतगर्दी जी न भरपूर जेका आहे मज़बूत क़िस्म जी कार्रवाई खे? मां सम्झां थो त कराची में न सिर्फ़ु कराची बल्कि पूरे पाकिस्तान में दहशतगर्दी जी हिकु लहर आहे ऐं हुनजो ख़तरो काफ़ी अरसे खां हुयो। जॾहिं खां तालिबान सां मुज़ाकरात शुरू थिया ऐं पोइ मुज़ाकरात जी वरी मुज़ाकरात जीअं डेडलॉक जो शिकार थिया त काफ़ी अरसे खां इंटेलिजेंस ते इहे रिपोर्ट्स हुयूं त को वॾो वाक़ियो थियण वारो आहे या हू तयारी में आहिनि दहशतगर्द को वॾो वाक़ियो करण जे लाइ। ऐं मां इहो सम्झां थो त असांखे इन वाक़िए खे सभिनी पहलुअनि खां हिन जो जाइज़ो वठणु घुरिजे ऐं फॉरेन हैंड ॿाहिरें कंहिं मुल्क जो हथ बि इन में थी सघे थो, इनखे बि जेको आहे उहो असां नज़रअंदाज़ नथा करे सघूं। ऐं असांजूं जेके लॉ एनफोर्समेंट एजेंसीज़ आहिनि उहे इन पहलू ते तहक़ीक़ात करे रहियूं आहिनि। पर मां सम्झां थो त हीउ जेको राति वाक़ियो थियो आहे कराची एयरपोर्ट ते हमले जो, इन में जेका सभ खां वॾी कामयाबी असांजे पाक फ़ौज खे ऐं रेंजर्स जे जवाननि खे ऐं ASF जे जवाननि खे मिली आहे उहा इहा आहे, ऐं हुन में पुलिस बि शामिल हुई, सभई इदारा शामिल हुया, उहा इहा आहे त हिकिड़ो बि जहाज़ जेको आहे उहो जेके हू टारगेट करणु चाहिनि पिया या हुननि जो को प्रोग्राम हुयो त ही यर्गमाल बणाइनि कंहिं जहाज़ खे या पैसेंजर्स खे, हिकिड़ो बि आम माण्हू हुन में शहीद न थियो आहे, हिकिड़ो बि जहाज़ हुन में जेको आहे तबाह न थियो आहे ऐं सक्सेसफुली कामयाबी सां ऑपरेशन कामयाब हुयो ऐं सभई दहशतगर्द मारिया। ख़लीक साहब, तव्हांजी इहा ॻाल्हि बिल्कुलु दुरुस्त आहे त असांजे जवाननि जेके आहिनि से कुर्बानियूं ॾिनियूं आहिनि, असांजा केतिरा ई जवान शहीद थिया आहिनि, पर सवाल इहो थो पैदा थिए त एतिरी लापरवाही या सिक्योरिटी लैप्स छो थियो आहे त बमनि बारूदनि सां भरियल गाॾियूं कराची जहिड़े शहर में दाख़िल थी थियूं वञनि, उहे हेॾनि हसास इलाइक़नि में दाख़िल थी थियूं वञनि, दहशतगर्द फायरिंग कंदा जेके से अंदरि दाख़िल थी था वञनि, आख़िर इन शहर खे कंहिंजे आसरे ते छॾियो वियो आहे? राति वारे वाक़िए खां पोइ इन्हनि सभिनी सवालनि लाज़मी ॻाल्हाए जनम वरितो आहे ऐं वज़ीर आज़म साहब तमामु बरहमी जो इज़हार कयो आहे त एतिरी हद ताईं छो इहा ॻाल्हि इन वटि ताईं पहुती, ऐं जॾहिं त कराची में ऑपरेशन जारी आहे ऐं रेंजर्स ऐं ॿिया इदारा जेके आहिनि उहे पंहिंजूं जेके ज़िम्मेदारियूं आहिनि उहे निभाए रहिया आहिनि, त पोइ इहा एॾी वॾी ग़लती छो थी आहे। ऐं लाज़मी ॻाल्हि आहे इन ते गवर्नमेंट हुकूमत पाकिस्तान इन ते एक्शन बि वठंदी ऐं जेके ज़िम्मेदार हूंदा उन्हनि जे ख़िलाफ़ कार्रवाई बि थींदी। पर मां हुन सां गॾोगॾु इहो ज़रूरु चवंदुसि त दहशतगर्दी जी जेका लहर पूरे पाकिस्तान में आहे उहा अचानक कोन्हे, हुनजा उहो तमामु घणे अरसे खां वठी आहे, परवेज़ मुशर्रफ जे ज़माने खां वठी इहे सभु कार्रवायूं थींदियूं अचनि। तव्हां ॾिठो त जनरल हेडक्वार्टर जे अंदरि बि GSQ में हमला थिया, तव्हां ॾिठो त नेवल जे हेडक्वार्टर में हमला थिया,
हसास जेके इदारा आहिनि उन्हनि जे ॿाहिरां सिक्योरिटी तमामु सख़्तु हूंदी आहे, पर छो जो जेके जॾहिं ख़ुदकश हमलावर या जेके माण्हू पंहिंजो पाण खे ब्लास्ट करण लाइ तयारु थी वञे थो ऐं जॾहिं उहो हमले लाइ अचे थो त पोइ लाज़मी ॻाल्हि आहे वॾो नुक़सानु थियण जो ख़तरो थींदो आहे। पर मां सम्झां थो त असांखे पंहिंजी एजेंसियुनि जी हिमत अफ़ज़ाई करणु घुरिजे त को वॾो वाक़ियो को वॾो नुक़सानु न थियो ऐं उहे जवान जिन शहादतूं ॾिनियूं खलीक साहब, ये तव्हां ॻाल्हि बिल्कुलु दुरुस्त कई त केतिरे वक़्त खां असांखे दहशतगर्दनि जी इन्हनि कार्रवाइयुनि खे जेको आहे सो मुंहुं ॾियणो थो पवे। पर मुंहिंजो हिते सवाल तव्हां खां इहो आहे त वफ़ाक़ी सरकार हमेशह हिन ॻाल्हि ते बज़ित रही त तालिबान सां ॻाल्हियूं कयूं वञनि ऐं सिंध सरकार जो इहो ई मौक़िफ़ रहियो जॾहिं बि दहशतगर्दी जा अहिड़ा वाक़िया असांजे मंज़र आम ते थींदा रहिया त सिंध सरकार जो मौक़िफ़ साम्हूं ईंदो रहियो आहे त जेसिताईं तालिबान सां ॻाल्हियूं कामयाब नथियूं थी सघनि तेसिताईं इन तरह जूं कार्रवायूं बंदि नथियूं थी सघनि। हमेशह जेको आहे सो दहशतगर्दी जी कार्रवाइयुनि खे उन तालिबान टॉक सां जेको आहे सो मशरूत कयो वियो आहे। छो हाणे वफ़ाक़ी सरकार ते तव्हां नथा सम्झो त इन हवाले सां वधीक प्रेशर बिल्टअप थियो आहे, वधीक उन ते तनक़ीद थींदी? तनक़ीद करण वारा तनक़ीद कंदा रहंदा आहिनि, पर इन में को बि शक न आहे त वफ़ाक़ी सरकार तालिबान सां मुज़ाकरात ते बज़ित कोन हुई ऐं न ई सिर्फ़ु इहो वफ़ाक़ी सरकार जो मौक़िफ़ हुयो, इहो ऑल पार्टीज़ कॉन्फ्रेंस जंहिंमें सभिनी जमातुनि शिरकत कई ऐं उन्हनि सभिनी जमातुनि जे सलाह ऐं मशवरे सां सभिनी पाकिस्तान जी सियासी पार्टियुनि खे ऑन बोर्ड वठी करे इहो फ़ैसिलो कयो वियो त तालिबान सां मुज़ाकरात में वञिजे ऐं दुनिया जे ॿियनि मुल्कनि बि ऐं पाकिस्तान जी तमामु जमातुनि ऐं पाकिस्तान में उहे माण्हू जिन माण्हुनि पाकिस्तान जे अंदरि सुठी सियासत करे रहिया आहिनि उन्हनि सभिनी इन ॻाल्हि जी तारीफ़ बि कई त तालिबान सां मुज़ाकरात करणु घुरिजनि। जॾहिं असां इंडिया सां मुज़ाकरात करे सघूं था त पोइ तालिबान सां मुज़ाकरात खलीक साहब, उन मुज़ाकरात जो उन में टाइम ज़ाया थियो ॿिन्ही तरफ़नि खां, का उन में अॻु भराई त नज़र न आई न? जॾहिं त अगरि दहशतगर्द खे सिर्फ़ु दहशतगर्द सम्झी उन ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे तव्हां सम्झो था त पोइ नतीजा कुझु ॿिया अचनि? हा, तव्हां उनखे टाइम ज़ाया करणु चओ था, पर असांजी नज़र सां ॾिसो त उन में जेके त तमामु घणे अरसे ताईं जेका सीज़ फायर रहियो, जंग बंदी रही, उन में पाकिस्तान जे माण्हुनि कुझु सुखियो साह खयो। इहो चयो त तालिबान हिन मुज़ाकरात जे ॻाल्हियुनि जे नतीजे में तालिबान ख़ुदि केतिरनि ई धड़नि में विरहाइजी आहे, हुननि जी जेका ताक़त हुई उहा छिड़ विखिड़ थी आहे ऐं उन सां तमामु वॾो फ़ाइदो जेको आहे उहो असांजे इन्फोर्समेंट एजेंसियुनि खे पवंदो अॻिते ऑपरेशन करण में। ॿी अगरि त मां तव्हांजे प्रोग्राम में बि पहिरियों चई चुको हुयुमि त जेकॾहिं असांजा इहे मुज़ाकरात नाकाम थिया त पोइ असां भरपूर ऑपरेशन कंदासीं। कॾहिं कयो वेंदो खलीक साहब? अञा बि कंहिं मुनासिब वक़्त जो इंतज़ार कयो पियो वञे या कामयाबी मिली रही आहे? खलीक साहब, भरपूर ऑपरेशन जो फ़ैसिलो कॾहिं कयो वेंदो? अवाम हाणे रिज़ल्ट चाहे थो, तव्हां सम्झो था त एतिरियूं सारियूं जानियूं क़ुर्बान करण जे बावजूदि अञा बि असां जेको आहे इंतज़ार में हूंदासीं त असां उन्हनि खे मुज़ाकरात जी टेबल ते आणे सघंदासीं? मां सम्झां थो त अवाम खे रिज़ल्ट त मिली रहिया आहिनि। जो कल्ह जी कार्रवाई जे ख़िलाफ़ जंहिं तरीक़े सां असांजूं एनफोर्समेंट एजेंसीज़ विढ़ियूं आहिनि ऐं को वॾो को जानी नुक़सानु या वॾो को नुक़सानु कोन थियो आहे त आउं सम्झां थो त अवाम खे त रिलीफ मिली रहियो आहे ऐं रिज़ल्ट बि मिली रहिया आहिनि ऐं हिन में अञा ॾींहं ब ॾींहुं इन में बतदरीज जेका आहे उहो इज़ाफ़ो थींदो ऐं बहितर रिज़ल्ट मिलंदा इंशाअल्लाह। वॾी महिरबानी आहे मुंहिंजी खलीक साहब। भुट्टो साहब, तव्हां सम्झो था त अवाम खे इन तरह सां रिलीफ मिली रहियो आहे जॾहिं त दहशतगर्दनि जो टर्मिनल ते एंटर थियणु हिकिड़ो ख़ुदि सवालिया निशान आहे त एतिरी सारी सिक्योरिटी खे क्रॉस करे बराए नाम हिकिड़ी सिक्योरिटी जंहिंखे चइजे हो अंदरि दाख़िल थी वियो आहे। हुननि वाज़े इहो पैगाम ॾिनो आहे तूं जॾहिं चाहिनि जिथे चाहिनि एंटर थी था सघनि, दाख़िल थी था सघनि। त पोइ कराची जा जेके आम शहरी आहिनि, बाज़ारूं आहिनि, पार्क्स आहिनि, उहे इन्हनि खां कीअं महफ़ूज़ रहंदा? तव्हांजी ॻाल्हि दुरुस्त आहे त जॾहिं एॾे वॾे इलाइक़े में जंहिंमें तमामु वॾी सिक्योरिटी आहे, ASF आहे, जिते ॿिया आहिनि एजेंसियूं आहिनि, उते कैमराऊं लॻियल आहिनि ऐं ॿिया सभु इंतिज़ामात आहिनि, शहर में ऑपरेशन जो माहौल आहे, शहर में जेको आहे सभु कुझु थी रहियो आहे। इहो वॾो हिकिड़ो सुवालु आहे त इन कीअं अंदरि विया आहिनि। पर मां हिन मौक़े ते हिकिड़ी ॻाल्हि ज़रूरु चवंदुमि त हीअ जेके मुज़ाकरात आहिनि इहे मुज़ाकरात कंहिं हिकिड़ी पार्टीअ जो न बल्कि क़ौम जो मौक़िफ़ आहे। छाकाणि त पीपल्स पार्टी जे दौरे हुकूमत में 2008 में जॾहिं बरसर इक़्तिदार आया, पीपल्स पार्टी जी हुकूमत ठही त उन वक़्तु क़ौमी असम्बली करारदाद पास कई त हिन सां डायलॉग कयो वञे। उन खां पोइ वरी जॾहिं सलाला पोस्ट ते हमिलो थियो त उन वक़्तु बि क़ौमी असम्बली ऐं सेनेट गॾियल करारदाद पास कई त हिन सां मुज़ाकरात कया वञनि। वरी जेके पार्टियूं असम्बली में न आहिनि उन्हनि खे जॾहिं सवात ऑपरेशन पे थियो उन वक़्तु बि उन वक़्त जे वज़ीर आज़म गीलानी साहब APC घुराई, उन में बि हू ऑपरेशन जे हक़ में करारदाद पास न कराए सघियो। ऐं हाणे बि हीअ ऑपरेशन जेका थी आहे उन ते सभिनी पार्टियुनि गॾिजी करे मौक़िफ़ अख़्तियार कयो आहे। उनजो सबबु इहो आहे त असां नथा चाहियूं त असांजी फ़ौज जेका आहे उहा पंहिंजे इलाइक़नि में पाण ई जेको आहे ऑपरेशन करे ऐं उनखे उते असां भुट्टो साहब, फ़ौज त विढ़े पई वज़ीरिस्तान में मुख़्तलिफ़ वक़्तनि ते असांखे कार्रवाइयुनि जा इतला त मौसूल थियनि था जंहिंमें केॾीमहिल दहशतगर्दनि जे मारिजण जा इतला अचनि था, केॾीमहिल असांजा जवान शहीद। असल में मां इन करे चयो त हिन में घण दौरियो जेको आहे हथु आहे।
इन में अमेरिका भी इन्वॉल्व आहे, इन में अफ़गानिस्तान बि इन्वॉल्व आहे, इन में जेको आहे नेटो बि इन्वॉल्व आहे, उन में राह ऐं भारत जो बि उते काफ़ी इदारा आहिनि जेके कमु करे रहिया आहिनि, इसराइल बि उन में मुलविस आहे, यानी हिकिड़ी सॼी दुनिया जे तरफ़ां पाकिस्तान ऐं चौधारी घेराव आहे। ऐं ॿी ॻाल्हि इहा आहे त असां जेके सिंधी माण्हू आहिया आहियूं उहे इन ॻाल्हि खे चङी तरह सम्झी सघूं था त जॾहिं बि क़बाइली झेड़ा थींदा आहिनि त बिल आख़िर उन्हनि जो को न को फ़ैसिलो थींदो आहे। यानी 100 माण्हू मरी वञनि, 50 माण्हू मरी वञनि, 6 महीना, साल 5 साल बि कबीला पाण में विढ़ंदा रहंदा आहिनि, उन खां पोइ बिल आख़िर उनजो पाण में ठहराव थींदो आहे। ऐं जॾहिं ठहराव थींदो आहे उहो हिकिड़ी निशस्त में न थींदो आहे, बल्कि हलदड़ जंग में थींदो आहे। त इन करे मां सम्झां थो त हीउ जेको डायलॉग जो सिलसिलो आहे, पर उन में हुकूमत जेका आहे उनजो जेको रवैयो आहे उहो हाफ हर्टेड आहे। यानी उहे जेके आहिनि हिकिड़ो पुरअज़्म थी करे कंहिं मामलात खे तय करण जे बजाए, पर भुट्टो साहब सूरत हाल त इहा नज़र आई आहे त हुकूमत हमेशह कमज़ोर पोज़ीशन में रही करे ॻाल्हियूं कयूं आहिनि ऐं तालिबान खे जेको आहे हिकु धुर तस्लीम करे उन सां ॻाल्हियूं कयूं आहिनि, त ईअं नथो चई सघे त हुकूमत को पुरअज़्म न रही आहे जॾहिं त नतीजा ॿिन्ही तरफ़नि खां हा, नज़र मां इन करे थो चवां त ॾिसो पीपल्स पार्टी जेके मुज़ाकरात कया उहे बि हिकिड़े अहिड़े माण्हू सां कयईं जंहिं माण्हू जे पार्टीअ जे मथां पाबंदी उहो पाण जेल में हुयो ऐं उन मुला खे कढी करे उन सां मुज़ाकरात करे वरी उन ॿीहर जेल में विझी वरी ऑपरेशन शुरू करे छॾियो। इहो त को तरीक़ो कोन्हे को। ईअं ई हाणे बि ॾिसो त मुज़ाकरात खां हिकु महीने खां वठी 1.5 लाख हले पिए भई, या त तव्हां ऐलान कयो त असां मुज़ाकरात न कंदासीं, असां ऑपरेशन कंदासीं, ताकी हिकु तरफ़ थी वञे क़ौम बि ऐं सॼो माण्हू बि, ऐं जे तव्हांखे मुज़ाकरात करणा आहिनि त वरी उन तरीक़े सां कया वञनि। वरी हाणे हिननि नओं जेको सिलसिलो शुरू कयो उहो इहो त जेका हिकिड़ी पहिरियूं कमेटियूं हुयूं जेके जंहिंमें जमा इस्लामी जो प्रोफेसर इब्राहिम साहब बि हुयो, मौलाना समीलिक साहब हुयो या ॿिया हुया, उन्हीअ खे छॾे करे वरी गवर्नर साहब हफ़्तो खनि अॻु में वरी हिकिड़ो जरगे जे हवाले सां जेको आहे कमु शुरू कयो आहे। सो मां इन करे अर्ज़ु कयो त हुकूमत पाण अञा ताईं फ़ैसिलो न करे सघी आहे त मुज़ाकरात जे कन्फ्यूजन जो शिकार आहे त भई मुज़ाकरात थींदा या न थींदा, थींदा त कंहिंजे ज़रिए थींदा, डायरेक्ट थींदा या इनडायरेक्ट थींदा, कॾहिं चवंदा डायरेक्ट थींदा, कॾहिं चवंदा इनडायरेक्ट थींदा। वरी उन खां पोइ जेकॾहिं तव्हां सम्झो था त मुज़ाकरात न आहिनि त पोइ तव्हां ऑपरेशन कयो, क़ौम खे तयारु कयो, हुन लाइ हक़ाइक़ ॿुधायो ऐं उन लाइ का सभिनी पार्टियुनि जी APC घुराए करे सॼे कम खे अॻिते खणी हलो। पर हुकूमत इहो कमु त हुकूमत करे सघे थी न, अपोज़िशन या ॿियूं पार्टियूं नथियूं करे सघनि। जेकॾहिं हुकूमत इहो कमु करणु चाहींदी त ॿियनि पार्टियुनि जो इन हवाले सां कहिड़ो रद्द अमल हूंदो, छा मौक़िफ़ ईंदो? ब्रेक खां पोइ हिन ते ॻाल्हाईंदासीं। नाज़रीन, प्रोग्राम में वक़्तु आहे ब्रेक जो, वठूं था ब्रेक। वेलकम बैक नाज़रीन। भुट्टो साहब, ब्रेक ते वञण खां अॻु में इहा ॻाल्हि कई पई वई त जीअं APC घुराई वई हुई, तालिबान सां ॻाल्हियुनि जी जेका आहे सा ॻाल्हि कई वई, सभिनी पार्टियुनि हिन ॻाल्हि ते एग्री थियूं हुयूं त तालिबान सां मुज़ाकरात ज़रिए अमुन क़ाइमु कराए वञे। तव्हां सम्झो था वक़्तु अची वियो आहे त ॿीहर अहिड़ी APC घुराई वञे, हुकूमत खे फौरी तौर को फ़ैसिलो वठण जी ज़रूरत आहे हाणे? बिल्कुलु इहा सही ॻाल्हि आहे, उनखे हाणे वक़्तु अची वियो आहे, छाकाणि हे जेको कराची जो वाक़ियो थियो आहे इहो तमामु वॾो वाक़ियो आहे ऐं मुंहिंजे ख़्याल में इन खां पोइ मुज़ाकरात जेके आहिनि उन जा इम्कानात तमामु घटिजी विया आहिनि। ऐं ॿी ॻाल्हि इहा आहे त अलबत्ता इन में हिकिड़ो पहलू ते अञा गौर करण जी ज़रूरत आहे, उहा इहा आहे त हे जेको पहिरियों हिनखे जैश ए मोहम्मद चयो आहे त असां कयो आहे, उन खां पोइ वरी तहरीक तालिबान चयो आहे त असां कयो आहे, त इन करे हाणे इन ॻाल्हि ते तहक़ीक़ात करण जी ज़रूरत आहे त आया वाक़िअतनि इहे उहे जेके असां सां तालिबान मुज़ाकरात कनि था इहे उहो ग्रोह आहिनि या हे वरी उनजा एंटी ग्रोह आहिनि। पर भुट्टो साहब, इहा तहक़ीक़ कीअं थींदी आहे, इहा कंफर्मेशन कीअं असां खां ईअं थींदी त अॻु में बि जेतिरियूं कार्रवायूं थींदियूं रहियूं आहिनि त ज़रूरी त न आहे त तहरीक तालिबान पाकिस्तानी कयूं हुजनि, जॾहिं त मुख़्तलिफ़ वक़्तनि ते मुख़्तलिफ़ ग्रुपनि पारां इन्हनि कार्रवाइनि जी ज़िमेदारी क़बूल कई वई आहे, त हुकूमत अञा ताईं इन ॻाल्हि ते त न पहुची सघी आहे त ॻाल्हियूं कहिड़े ग्रुप सां थी रहियूं आहिनि, कार्रवायूं कहिड़ो ग्रुप करे रहियो आहे? न, हिकिड़ी ॻाल्हि इहा त पंहिंजी जाइ ते आहे न त मुज़ाकरात जे नतीजे में हाणे तालिबान ॿिनि हिसनि में विरहाइजी विया आहिनि। हिकिड़ो हिसो उहो आहे जेको चाहे थो त मुज़ाकरात थियनि ऐं मुज़ाकरात जे ज़रिए मसइले खे हल कयो वञे। ॿियो उहो ग्रोह आहे जेको चए थो त न मुज़ाकरात न थियणु खपनि, बल्कि असां जेको आहे पंहिंजे जंग जे ज़रिए या दहशतगर्दाना कार्रवायूं जारी रखंदासीं। त हाणे असांखे उन ॿिन्ही में फ़र्क़ु त करिणो पवंदो। ऐं ॿी ॻाल्हि इहा आहे त इहो सॼो मामिलो जेको आहे उन जेसिताईं मुज़ाकरात जो तालुक़ु आहे ऐं तालिबान खे तस्लीम करण जो तालुक़ु आहे त छड़ो पाकिस्तान न, बल्कि यूरोपीय यूनियन उन सां मुज़ाकरात कया आहिनि, अफ़गानिस्तान जी हुकूमत उन सां मुज़ाकरात कया आहिनि, अमेरिका पाण उन सां मुज़ाकरात कया आहिनि, उनखां पोइ दुबई में तमामु वॾे पैमाने ते मुज़ाकरात थिया ऐं उनखे दफ़्तर खोले ॾियण जी बि ॻाल्हि कई वई। त
तंहिंजे करे इहो जेको आहे मुज़ाकरात बि ही सिर्फ़ु पाकिस्तान जो मसइलो न आहे बल्कि बैन अल-अक़वामी पस मंज़र में बि उहे पाण डायलॉग करणु चाहिनि था छाकाणि अमरीकाई फ़ौजी जेका वापसी आहे उन जे लाइ माहौल ठाहिण लाइ ज़रूरी आहे त को मुज़ाकरात थियनि को इनसां मुआहिदो थिए ताकि हुनजे वापसी जो रस्तो हमवार पर थिए। भुट्टो साहब मुज़ाकरात जे हवाले सां हिकिड़ी तरफ़ मुज़ाकरात जूं ॻाल्हियूं हलनि थियूं तालिबान जे मुख़्तलिफ़ ग्रुपनि जूं ॻाल्हियूं अचनि थियूं तालिबान में जेको आहे तालिबान जे जेके मुख़्तलिफ़ ग्रुप जे पाण में मुज़ाकरात या जंग जे हवाले सां विरहाइजण जूं बि ॻाल्हियूं साम्हूं अचनि थियूं त ॿिए तरफ़ उत्तर वज़ीरिस्तान में मुख़्तलिफ़ वक़्तनि ते कार्रवाइयुनि जूं ॻाल्हियूं बि अचनि पियूं साम्हूं। छा हुकूमत इहो फ़ैसिलो नथी करे सघे या फ़ैसिलो कयो वियो आहे अवाम खे आगाह नथो कयो वञे त बाक़ी असां ऑपरेशन कंदासीं जंहिंमें असांखे दहशतगर्दनि जे मारिजण जा या जवाननि जे शहीद थियण जा इतलाब अचनि था या हुकूमत ऐं फ़ौज ॿिनि पेज ते विरहायल आहिनि? मां इन करे चवां थो त असल में हुकूमत जेका आहे उहा मुज़ाकरात त हुकूमत कंदी न, फ़ौज त उनजो मातहत इदारो आहे। अलबत्ता मातहत इदारनि जे विच में पाण में हम आहंगी तमामु ज़रूरी आहे, चाहे उहा क़ौमी असम्बली हुजे, चाहे उहा इंतिज़ामिया हुजे यानी हुकूमत हुजे, चाहे उहा फ़ौज हुजे, चाहे उहे इंटेलिजेंस जा इदारा हुजनि, इन सभिनी जो हम राय थियणो हिकु राय थियणु ज़रूरी आहे। अलबत्ता ॻाल्हि इहा आहे त हुकूमत खे जेको बि कुझु करिणो आहे उन जे लाइ माण्हुनि खे एतमाद में वठणु ज़रूरी आहे, सियासी पार्टियुनि खे, सियासी रहनुमाउनि खे या असांजे क़ौमी सूबाई असम्बली या क़ौमी सेनेट खे एतमाद में वठणु ज़रूरी आहे। पर भुट्टो साहब ईअं बि ॾिठो वियो आहे त जॾहिं बि फोर्सिस दहशतगर्दनि ख़िलाफ़ कार्रवाई कई आहे त दहशतगर्द ॻाल्हियुनि जे हवाले सां जेको आहे मुस्बत मोट ॾिनी आहे। माज़ी में जेकॾहिं असां मुख़्तलिफ़ कार्रवाइयुनि ते हिकु नज़र विझंदासीं त इहा शइ बि असांजे साम्हूं आई आहे त मतिलबु त जेकॾहिं दहशतगर्दनि ख़िलाफ़ कार्रवाई ज़रिए अमून थी थो सघे त पोइ छो न कार्रवाई खे ई पहिरियों ऑप्शन तो ॾिठो वञे? मां इन करे चयो न त हाणे इहो फ़ैसिलो करणु त हुकूमत जो कमु आहे न। हुकूमत वटि जेका मालूमात आहे उहा ॿियनि वटि मालूमात नथी थी सघे न, छाकाणि हुकूमत जा इदारा आहिनि, उनजा बैन अल-अक़वामी राब्ता आहिनि ऐं उनखां पोइ हुननि वटि पूरी हुनजी तारीख़ ऐं हुनजो जेका रिकॉर्ड आहे हिकिड़ो, तंहिं करे हू जेको फ़ैसिलो कंदा उहो मुंहिंजे ख़्याल में वधीक क़ौम खे आमादा करण में, क़ौम खे तयारु करण में वधीक जेको आहे राय हमवार करण में किरदारु अदा करे सघनि था, पर हुकूमत पाण विरहायल आहे। पर भुट्टो साहब हुकूमत इन हवाले सां हिकिड़ो सॉफ्ट कॉर्नर रखंदड़ सम्झी वई आहे। मुस्लिम लीग नून तव्हां सम्झो था त ॿियूं जेके पार्टियूं आहिनि, सियासी पार्टियूं जेके ॻाल्हियुनि जूं हामी रहियूं आहिनि, छा हिन मामले में वफ़ाक़ी हुकूमत जो साथ ॾींदियूं त दहशतगर्दनि ख़िलाफ़ हाणे हिकु हिकाणी थियणु घुरिजे? ॾिसो न, इहे सभु शयूं जेके आहिनि इहे रिलेटेड क्वेश्चन्स आहिनि त कहिड़े हालात में छा करणु चाहिनि था ऐं कहिड़े नमूने जी कार्रवाई करणु चाहिनि था ऐं मुस्तक़बिल में सुभाणे छा थो थिए उहे बि सभु शयूं साम्हूं। ॻाल्हियुनि जी हामी सियासी पार्टियुनि ऐं ॻाल्हियुनि जी मुख़ालिफ़त रखंदड़ सियासी पार्टियुनि खे बि हिकु पेज ते अचिणो पवंदो। हा, ज़ाहिर आहे अचिणो पवंदो, पर मां सम्झां थो त जॾहिं खां मुज़ाकरात थिया आहिनि उन मुज़ाकरात जे दौरान में ही सभ खां वॾो वाक़ियो आहे। इन खां अॻे जेके वाक़ियात थिया आहिनि उहे नंढा नंढा वाक़ियात थिया आहिनि, त इन करे मां सम्झां थो त इन सभिनी ऐं ॿियो इन ते बि जेका आहे गौर करण जी ज़रूरत आहे त इन में जेको आहे ॿाहिरियों हथ त शामिल न आहे। जॾहिं त इहो चयो पियो वञे त उज़बुक जेके आहिनि से दहशतगर्द आहिनि जिन खे वर्दियूं बि पातल हुयूं, इहो जेको आहे इहो त हाणे नादरा वटि पूरो रिकॉर्ड आहे त कहिड़ा माण्हू जेके आहिनि DNA टेस्ट जे ज़रिए या ॿियनि तरीक़नि सां उनखे जेको आहे फिंगर प्रिंट्स ऐं ॿियनि जे ज़रिए नादरा ऐं हुकूमत वटि इहो निज़ाम मौजूदु आहे त उन्हनि जी इहे टेस्ट थी सघे थी त उहे उज़बक हुया या न हुया या कहिड़े इलाइक़े जा माण्हू हुया या कहिड़ा ग्रुप हुया। पर हिकिड़ी शइ जेका अख़बारात में आई आहे जेका मुंहिंजे नुक़्ते नज़र खां तमामु अहम आहे, उहा इहा त सभिनी वटि भारतीय असला आहे। भुट्टो साहब इहो त असांजी मार्केटनि में जेको आहे आम मुख़्तलिफ़ मुल्कनि जा जेके हथियारनि से मिलनि था, इहा त नई ॻाल्हि त न आहे, इहा हथियार मिलण सां तस्दीक नथी करे सघे। मां नथो चवां तस्दीक, पर मां चवां थो इहो हिकिड़ो किलू ज़रूरु आहे। आख़िर उन वटि सभिनी वटि जेको आहे उहो भारतीय हथियार छो न? जे पाकिस्तान ऐं भारत जी दोस्ती आहे त भारत खे बि पंहिंजा हथियार रोकणु खपनि, पाकिस्तान खे बि पंहिंजी बॉर्डर मज़बूत करणु खपे। पर भारत पाकिस्तान जी आहे, पर उन सां गॾोगॾु भारत जी बि दोस्ती में त इहा त करे सघनि था न त असांजे हिन दहशतगर्दी खे रोकण लाइ पंहिंजी बॉर्डर खे सील कनि। तंहिं करे भारत खे पंहिंजो अहिड़े नमूने सां असांजो जेको ही बॉर्डर आहे पंहिंजो अफ़गानिस्तान वारो, उन ते बि असांखे जेको आहे उन खे कंट्रोल करण जी ज़रूरत आहे, छाकाणि त ओॾां जेको आहे ओॾां बि मुदाख़लत थी रही आहे। इन करे मुंहिंजे ख़्याल में त असांजी बॉर्डर सिक्योरिटी जेका आहे उनखे मज़बूत करण जी ज़रूरत आहे। पर इहा ॻाल्हि आहे अलार्मिंग त आख़िर हुन सभ वटि भारतीय असला छो आहे? आख़िर पाकिस्तान में बि त असला मिले थो न, हू भारतीय असला छो खणी आया आहिनि? अच्छा भुट्टो साहब, असां वटि लोकल दहशतगर्दनि जो नेटवर्क ॾिठो वञे एतिरो मज़बूत आहे त चवंदा परॾे ई हुया, ॿाहिरां आया उन्हनि इन तरह जो हमिलो कयो। तव्हां सम्झो था त कराची में अञा ताईं नोगो एरियाज़ असां वटि आहिनि जिते चयो थो वञे त तालिबान जो या मुख़्तलिफ़ धुरनि जो हिकिड़ो मज़बूत नेटवर्क ठहियलु आहे जेसि ताईं जिते अञा ताईं असांजी पुलिस ऐं रेंजर्स न पहुची सघी आहे। जॾहिं त सिंध सरकार दावा कंदी रही आहे त कराची में हाणे को बि नोगो एरिया कोन्हे को। मुंहिंजे ख़्याल में त सुप्रीम कोर्ट जेको आहे वॾो फ़ैसिलो ॾिनो हुयो जंहिंमें हुन तफ़सीली जेको आहे हर शइ जो
हुकूमत खे वाज़े तरह सां अहकामात ॾिना हुया। इन खां अॻु में साईं काइम अली शाह जे सदारत में वज़ीर आला हाउस में हिकिड़ी APC बि थी, जंहिंमें उन वक़्त जे वज़ीर दाख़िला रहमान मलिक साहब बि शरीक थियो, सभई पार्टियूं बि शरीक थी हुयूं। उन में बि तक़रीबन उहे ई फ़ैसिला थिया जेके सुप्रीम कोर्ट जे फ़ैसिलनि में मौजूदु आहिनि। पर अॼु बि तव्हां जिते वञो उते तव्हांखे त बैरियर लॻल नज़र ईंदा, माण्हू वञी नथा सघनि पिया, माण्हू जेके आहिनि उहे महसूर आहिनि। ऐं उन खां अलावा भताखोरी ऐं पर्चियूं जेके आहिनि उहे अॼु बि वञनि थियूं पियूं। अगवा बराए तावान हाणे बि थी रहिया आहिनि। तॾहिं माना त इहो जेको सुप्रीम कोर्ट फ़ैसिलो ॾिनो या APC कई आहे, इहे जेको ऑपरेशन हले थो, इन नतीजे में हुकूमत सिंध जेका आहे पंहिंजी रिट क़ाइमु करे न सघी आहे। ऐं उन जो सबबु इहो आहे त हुकूमत सिंध रिट क़ाइमु करण जे बजाए जेको आहे करप्शन में लॻी पई आहे। फोटो सेशन वधीक था थियनि पिया ऐं आवाम जी ख़िदमत कोन थी थिए पई। ऐं इहे अंदरूनी सिंध जो हाल आहे। अंदरूनी सिंध जिते ॾिसूं था उते माण्हू अगवा थी रहिया आहिनि, बसियूं जेके आहिनि फुरिजी रहियूं आहिनि, माण्हुनि जो जीअण जंजाल थी वियो आहे। ऐं उन जे बावजूदि हुकूमत जेका आहे उनखे को फ़िक्र ई कोन्हे को। भुट्टो साहब, जेके परदेही हिते आया आहिनि, ॿियनि इलाइक़नि मां माण्हू अची करे सिंध में आबाद थिया आहिनि, मुख़्तलिफ़ शहरनि में, कराची हिकिड़ो वॾो गढ़ सम्झो पियो वियो त हिते मुख़्तलिफ़ माण्हू जेके आहिनि से पंहिंजूं कॉलोनियूं ठाहे छॾियूं आहिनि, कारोबार शुरू करे छॾिया आहिनि, मशकूक क़िस्म जूं उन्हनि जूं सरगर्मियूं हिते ॾिठियूं वयूं आहिनि। कराची खां अलावा हैदराबाद, सांगड़, मीरपुर ख़ासि वारनि इलाइक़नि में बि अहिड़ियुनि आबादियुनि जे हुजण जा या उन्हनि मशकूक माण्हुनि जी मौजूदगी जा, उन्हनि जी मशकूक कारवाइनि जा, उथण वेहण जा इन तरह जा इतला साम्हूं ईंदा रहिया, जेके पिण असांजी लोकल पुलिस खां जेके आहिनि से उहे माण्हू उन्हनि जे नज़र में न अची सघिया। तव्हां सम्झो था त जेके धारी आबादी आहे उहो वॾो सबबु थी सघे थी कराची में दहशतगर्द जेके मुख़्तलिफ़ कारवायूं आहिनि। वॾे वज़ीर जे इन ऐलान बावजूदि, इन हुकुम बावजूदि त 3 ॾींहंनि में इन्हनि खे जेको आहे सो कढियो वेंदो, उन्हनि जी रजिस्ट्रेशन थींदी। पर हिन वक़्त ताईं सुप्रीम कोर्ट जे हुकुम बावजूदि उन्हनि माण्हुनि जी केतिरा लख, 50 लख खां वधीक जेको आहे धारियुनि जी आबादकारी जे हवाले सां सिंध सरकार को बि पंहिंजो रोल अदा न करे सघी आहे। मां धारिया जेके आहिनि उनजे आबादकारीअ जा असां मुखालिफ़ आहियूं। इहा पाकिस्तान जे ख़िलाफ़ु सिंध जे ख़िलाफ़ु सॼी साज़िश आहे ऐं उहे उनजे करे वाक़ियतनि हिते ॾोहनि में इज़ाफ़ो बि थियो आहे। पर न बि थिए त असांजे मईशत ते बोझ बि आहिनि। या जंहिं असांजे पंहिंजा ई माण्हू बेरोज़गार आहिनि त ॿियनि माण्हुनि खे असां रोज़गार काॾो फ़राहम कंदासीं। ऐं ॿी ॻाल्हि इहा आहे त उन्हनि खे कढण जे लाइ हिते बाक़ाइदा हिकिड़ो इदारो बि ठाहे वियो आहे, पर उहो इदारो बि करप्शन जो शिकार आहे। ऐं वरी हुकूमत बि 5 साल हलंदी रही पीपल्स पार्टी जी, उनजो ऐलान कंदी रही। हाणे बि पीपल्स पार्टी हुकूमत ऐलान करे रही आहे। साईं काइम अली शाह जा ऐलान त तमामु घणा आहिनि, पर अमल कुझु कोन्हे को। मां जेका ॻाल्हि ॿी करणु चाहियां थो उहा इहा आहे त तव्हां अंदाज़ो लॻायो त असांजे अंदरूनी सिंध में यानी कराची खां पोइ अॻिते वञिजे त उते वरी असांजे धाड़ेलनि जेके आहिनि केटियूं ठाहे छॾियूं आहिनि। धाड़ेलनि बि पंहिंजा इलाइक़ा ठाहे छॾिया आहिनि, जिते न पुलिस थी वञी सघे, न रेंजर्स थी वञे, न को ॿियो थो वञे, बल्कि उते ई माण्हू खणी वञनि था। उते गाॾियूं धाड़ेलनि जे ख़िलाफ़ ऑपरेशन जो हुकुम केतिरे वक़्त खां आयल आहे, बावजूदि धाड़ेलनि जूं कार्रवाई ॾींहों ॾींहुं वधनि थियूं। उन्हनि जे बाक़ाइदा माण्हू गाॾियूं चोरी थियूं थियनि पियूं, माण्हुनि खां गाॾियूं खसिजनि थियूं पियूं, माण्हू अगवा था थियनि पिया, मोटरसाइकिल जी चोरी आम आहे। ऐं उन खां अलावा जेका आहे माल जी चोरी थी थिए पई, औरतुनि खे अगवा कयो वियो आहे। त हाणे इन सभिनी जे बावजूदि जेको आहे उन्हनि जूं केटियूं ठहियूं पियूं आहिनि, उन्हनि जा बाक़ाइदा उनजा अॾा आहिनि, उते गाॾियूं वञनि थियूं, ॿियो कुझु वञे थो, कार्रवाई कुझु कोन थी थिए। उनजो सबबु छा आहे? इहा करप्शन। त इन करे असुलु हीअ हुकूमत जेका आहे इन जो जेको सभ खां वॾो मसइलो आहे उहो करप्शन आहे। जेसि ताईं करप्शन ख़तमु न थींदी तेसि ताईं न दहशतगर्दी ख़तमु थींदी, न अमुन क़ाइमु थी सघे थो। भुट्टो साहब, तव्हां सम्झो था त मुख़्तलिफ़ धुरियूं जेके दहशतगर्दी कनि था माण्हू, उन्हनि जा मुख़्तलिफ़ ग्रुप्स, उन्हनि जो सामनो असांखे हिन वक़्तु आहे। मज़हबी फ़िरके वारियत तव्हां ॾिसो, मुख़्तलिफ़ सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में इन तरह जूं ख़बरूं रिपोर्ट थियनि थियूं, मंदरनि ते हमला कया वञनि था, बाहियूं ॾिनियूं वञनि थियूं। हिकु दहशतगर्दनि जो हिकिड़ो नेटवर्क आहे, उन सां असांखे मुंहुं ॾियणो पवे थो। मुख़्तलिफ़ जेके माण्हू आहिनि पंहिंजे पंहिंजे तौर ते कार्रवायूं कनि था ऐं हुकूमत खे हिन वक़्तु तमामु वॾे चैलेंज जो सामनो आहे। मुंहिंजे ख़्याल में इन्हनि कार्रवाइनि खां त इनकार न आहे त मस्जिदनि जे मथां बि हमला थिया आहिनि, आलम बि शहीद थिया आहिनि, शागिर्द तालिब इल्म मदरसनि जा शहीद थिया आहिनि, शीअनि जे जेके आहिनि उन्हनि जे जेके इमाम बारगाहूं आहिनि या उन ते बि हमला थिया आहिनि। ऐं इहा बि ॻाल्हि सही आहे त हिंदुनि जे मथां बि, उनजे मंदरनि जे मथां बि हमला थिया आहिनि ऐं सिखनि जे गुरुद्वारनि जे मथां बि हमला थिया आहिनि। इहे सभु मज़हबी हमला जेके आहिनि इहे पंहिंजी जाइ ते क़ाबिल मज़म्मत आहिनि। कंहिं बि कया आहिनि ऐं उनजी हर तरह सां कहिड़ो बि मज़हब हुजे, कहिड़ो फ़र्क़ु हुजे, उनजी मज़हब कयूं था। मां त इन करे हैदराबाद जे जेको हमिलो थियो मंदर ते उॾे बि वियो हुउसि, ॿियनि जायुनि ते बि वेंदो आहियां जिते जिते इतला मिलंदी आहे। ऐं सिखनि सां बि राब्तो रहियो हिन ग्रंथ साहिब जे हवाले सां। उनजे असां कंहिं बि मज़हब जी तोहीन या उनजे मुक़दसात जी, उनजे किताबनि जी या उनजे मज़हबी रहनुमाउनि जी या उनजे मूर्तियुनि जी कंहिं बि क़िस्म जी इस्लाम इन जी इजाज़त नथो ॾिए। पर ॻाल्हि जेका आहे उहा इहा आहे त हिते इहो सभु कुझु जेको थी रहियो आहे इहो हिकिड़ो पुर इसरार माण्हू आहिनि जेके कनि था।
मां हैदराबाद जे जेको मंदर ते हमिलो थियो मां पाण उते वियुमि उते सॼे महले जे माण्हू गॾु थिया उन सां ॻाल्हि थी हिंदुनि जे जेके रहनुमा हुया उहे बि उते मौजूदु हुया त उते उन्हनि जेका ॻाल्हि कई उहा इहा कई त साईं हिकिड़ी कार आई उन में 4 माण्हू हुया उन्हनि चयो त साईं असांखे हनुमान जी मूर्ति आहे हिते उनजी पूॼा करणी आहे असां हुनखे अचणु ॾिनोसीं उन अची करे झट खनि बीठा असां हेॾे होॾे थियासीं उन खां पोइ उन मूर्ति खे किरायो उन ते बाहि बि ॾिनऊं सभु कुझु कयूं त हाणे सुवालु इहो आहे तंहिंजी माना त इहो कमु जेको आहे इहे करण वारा उहे ख़ुफ़िया माण्हू आहिनि ख़ुफ़िया हथ आहिनि जेके हिते हिंदू मुस्लिम नफ़रतूं फैलाइणु चाहिनि था ईसाई मुस्लमान नफ़रत फैलाइणु चाहिनि था हिते जेको आहे असांजे सिखनि ऐं मुस्लमाननि जे विच में नफ़रत फैलाइणु चाहिनि था या शिया सुनी हा मां बि इहा ॻाल्हि करण वारो हुयुमि त हिकु त इहो आहे त इहो कमु एजेंसियुनि जो आहे इहो कमु उतां जे जेके पुलिस आहे इंतिज़ामिया कानून नाफ़िज़ करण वारनि इदारनि जो कमु आहे त उनजे मथां चेकिंग रखनि पर हिकिड़ी ॻाल्हि ते अलाए असां शुक्र अदा इहो था कयूं त हिते असां वटि अवाम जो जहिड़ो कोन्हे यानी मिसाल जे तौर ते जेकॾहिं किथे कंहिं मस्जिद जे मथां हमिलो थियो आहे त शींहनि जे मथां उन कोई हमिलो नथो करे ऐं शींहनि जे जेकॾहिं उनजे मथां हमिलो थियो आहे कंहिं इमाम बारगाह जे मथां त उते सुन्ननि जे मथां हमिलो न आहे ईअं जेकॾहिं वाणियुनि जे कंहिं उन ते थियो आहे त कंहिं मुस्लमान जे करे उन्हनि ख़िलाफ़ु कुझु न कयो आहे न सिखनि कयो आहे न जेको आहे उहो ईसाइनि कयो आहे तंहिं करे तंहिंजी माना हितां जो अवाम जेको आहे उहो पुरअमन आहे सिंध हूअं बि पीरनि फ़क़ीरनि वलियनि जी सरज़मीन आहे ऐं पाकिस्तान बि तक़रीबन सूफ़ियुनि जो ऐं वलियनि जो ऐं औलिया अल्लाह जी सरज़मीन आहे तंहिं करे मुंहिंजो ख़्यालु इहो आहे त हीउ जेको असां सभिनी खे गॾिजी अज़म करणु खपे त इन दहशतगर्दनि खे नाकाम बणाइण लाइ असां हथ में ॾियूं ऐं असां हुकूमत खां बि मुतालबो कंदासीं जेकॾहिं असांखे उनखे तावन जी ज़रूरत आहे असांजे ताउन जे लाइ हाज़िर आहे वॾो साहब प्रोग्राम जो वक़्तु ख़तमु थियण वारो आहे आख़िरी सवाल तव्हां करणु चाहींदमि सिंध सरकार जी रिटनि हवाले सां किथे नज़र नथी अचे कराची में जॾहिं बि दहशतगर्दनि जूं कार्रवायूं थियनि थियूं वफ़ाक़ी सरकार ते केतिरी ज़िम्मेदारी हिन वक़्तु लागू थिए थी 3 आला सतही गॾिजाणियूं थी चुकियूं आहिनि हिन वक़्तु तव्हां सम्झो था त कराची में हलंदड़ टारगेटेड ऑपरेशन में या दहशतगर्दनि ख़िलाफ़ कार्रवाई जे हवाले सां हाणे वफ़ाक़ी सरकार सिंध सरकार ते को दबाव विझी सघंदी या डायरेक्ट मुदाख़लत करण जा इख़्तियार रखे थी हाणे मुंहिंजे ख़्याल में त इहा हिकिड़ी वाक़िअतन मसइलो पैदा थी वियो आहे 18 तरमीम खां पोइ त अमन अमान जेको आहे पुलिस ऐं कानून नाफ़िज़ करण वारे इदारनि जो मामिलो जेको आहे उहो ख़ालिसतन सूबाई मसइलो थी वियो आहे तंहिं करे मर्कज़ उन में मुदाख़लत जेको नथो करे सघे ऐं जे कंदो त उन लाइ वरी उनखे बाक़ाइदा हिकिड़ो तरीक़ेकार आहे एमरजेंसी डिक्लेयर करणी पवंदी ऐं ॿियो मुंहिंजे ख़्याल में उन में बि देरि न करणु खपे ॿी ॻाल्हि जेका आहे उहा इहा आहे त मर्कज़ खे अलबत्ता जेका वफ़ाक़ी फ़ौज आहे इंटेलिजेंस इदारा आहिनि या ॿिया जेके असांजा कानून नाफ़िज़ करण वारा इदारा आहिनि उहे उनजो तालुक़ु मर्कज़ सां आहे त मर्कज़ बि उन में पंहिंजो रोल अदा करे सघे थो छाकाणि त हीअ दहशतगर्दी हिकिड़ी लोकल दहशतगर्दी आहे हिकिड़ी उहा दहशतगर्दी आहे जंहिंजो जेकॾहिं कड़ियूं ॿियनि सां मिलनि थी पई उन में ख़ुफ़िया त ॿाहिरों जा बि शामिलु आहिनि तॾहिं उन्हनि खे रोकणु मर्कज़ जो कमु आहे ऐं मुंहिंजे ख़्याल में मर्कज़ बि उन में नाकाम थियो आहे ठीकु आहे नवाज़ शरीफ़ साहिबु हिते आयो आहे उन मीटिंग कई आहे मीटिंग भली करे पर अवाम त रिज़ल्ट चाहे थो अवाम चाहे थो त असांखे नतीजो मिले जे नतीजो नथो मिले त उन बाक़ी दौरे करण जो असांखे कोई फ़ाइदो कोन्हे इनखे चइबो आहे फ़ोटो सेशन ईअं जेको आहे काइम अली शाह साहिब जा बयान ज़रूरु आहिनि कॾहिं कॾहिं साईं दौरे ते बि निकिरे थो पर असांखे उनजे दौरनि ऐं इन फ़ोटो सेशन जे बजाए अमन जी ज़रूरत आहे तंहिं करे असां त ॿिन्ही खां मुतालबो कंदासीं मर्कज़ खां बि त उहे पंहिंजो किरदारु अदा कनि ऐं हिन करप्शन खे मुंझो ॾियनि ऐं दहशतगर्दनि जे ख़िलाफ़ु बेरहमाना कार्रवाई हुजणु खपे ताकी असांखे अमन मिले चाहे उहो धाड़नि जी सूरत में हुजे चाहे उहो जेको आहे दहशतगर्दी भुट्टो साहब तव्हांजी पार्टी जो हिन हवाले सां छा मौक़िफ़ थींदो वेंदे वेंदे तव्हां खां इहो सवाल पुछां जेकॾहिं दहशतगर्दनि ख़िलाफ़ ऑपरेशन जो फ़ैसिलो थिए थो तव्हां हुकूमत जे हिन फ़ैसिले जी हिमायत कंदो असां इन सभिनी मामला जो जाइज़ो वठूं था असांजी बि मीटिंग थींदी इंशाअल्लाह असां उन में पंहिंजो मौक़िफ़ वाज़े कंदासीं पर मां हिकिड़ी ॻाल्हि इहा वाज़े करे छॾियां त अवाम जी जान माल जी अहमियत असां वटि वधीक आहे ऐं असां चाहियूं था त पाकिस्तान जे अंदरि दहशतगर्दी जो ख़ात्मो थिए ऐं उन जे लाइ असां सभिनी पहलुअनि खां जाइज़ो वठी करे इंशाअल्लाह फ़ैसिलो कंदासीं वॾी महिरबानी अव्हांजी प्रोग्राम में टाइम ॾिनो नाज़रीन अॼु जी ॻाल्हि प्रोग्राम जो वक़्त ते ख़तमु थो थिए पंहिंजी मेज़बान सभिनी मेमण खे ॾींदा इजाज़त अल्लाह वाहिगुरु